बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणीअ जे वॾे हंडे में असां मुर्गीअ जूं ॿूटियूं ऐं थोरो लूणु विझी ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। ॿिए पासे असां स्पैगेटीस टोड़े रखंदासूं। जॾहिं मुर्गी अधु ॻरी वञे त इहे स्पैगेटीस बि उन पाणीअ में शामिलु कंदासूं ऐं हिनखे टहिकण लाइ छॾे ॾींदासूं। जेसिताईं स्पैगेटीस ॻरनि असां भाॼियूं कटे था रखूं, यानी बंद गोभी, शिमला मिर्च ऐं ॻाढ़ी गजर। जॾहिं मुर्गी ॻरी वञे त इहे कढी हिकु प्लेट में रखंदासूं ॿूटियूं, ऐं स्पैगेटीस खे असां छाणे हिकु पासे करे रखंदासूं। जेके उबरियल ॿूटियूं आहिनि मुर्गीअ जूं उन्हनि खे थोरो कॉर्नफ्लोर हणी पोइ तेल में चङी तरह गोल्डन थियण ताईं तरींदासूं। बक़ाया बचियल तेल में असां बसरु कटियल विझी हल्को गोल्डन करे उन में शामिलु कंदासूं ॻाढ़ी गजर, कटियल बंद गोभी ऐं शिमलो मिर्च। उन सां गॾु शामिलु कंदासूं थोरो लूणु ऐं जेके मुर्गीअ जूं ॿूटियूं असां तरे रखियूं आहिनि उहे, ऐं शामिलु कंदासूं हिकु चमिचो अचार गोश्त जो मसालो या मुर्गी मसालो, थोरी केचप, मायोनीस ऐं पाणीअ में सुर्को मिलाए उहो पाणी बि हिन में गॾु शामिलु कंदासूं ऐं चङी तरह भुञंदासूं। जॾहिं थोरी मुर्गी मसालनि सां भुॼी वञे त जेके बॉइल थियल स्पैगेटीस आहिनि उहे बि हिन में शामिलु कंदासूं ऐं मिक्स करे पोइ लाहे रखंदासूं। तयारु आहिनि असांजूं मुर्गीअ जूं स्पैगेटीस, मज़ेदार ऐं लाजवाब।